नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खोड़वा में ख़बर ॾींदा हलूं त शराब पी गार गंद थो करे ASI जी SHO खिलाफ़ दाह करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई है। जी अदा तव्हां असांखे ॿुधाईंदा SHO जेको खोरवा आहे उन जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो? अदा अस्सलाम वालेकुम। गुलाम नबी हाजाणो ASI इंचार्ज CP खोरवा जो SHO जो 24 कलाक नशल में अची हिते असांखे गार गंद कंदो आहे ऐं जेके ड्यूटी ते वेंदा आहिनि उन्हनि खे ड्यूटी ते बि गार गंद कंदो आहे। वर्दी में बीठा हूंदा आहिनि, अवामी माण्हुनि खे बि गारियूं ॾींदो आहे ऐं केरु हुनखे चवण वारो कोन्हे। हीअ SSP साहब सां गॾु आया आहिनि। जेॾी केॾीमहिल चवे थो त हीअ SSP साहब जेको आहे मूं ते महिरबानी आहे ऐं साहब सां 18 महीना जेको आहे ठटे में रहियो आहियां ऐं मूं हीअं कयो आहे। मूं बाबा ऑफिसर आहीं, तोखे मौला तोखे IG तोखे पाण सां गॾु रखे, को मसइलो ई कोन्हे को, बाक़ी तूं असांखे न डे स्टाफ खे छो थो छिपाड़ी। ऐं जेॾी केॾीमहिल गार गंद राति बि असां ॾाढा शराब बि गार गंद कई अथसि, असांखे जुड़ायो अथसि हिते। केॾीमहिल घुंघरे ते वञ, असां 3 ॼणा घुंघरे ते बीठा आहियूं ASI समेत ऐं ASI जहिड़ो माण्हू इहो पिकटूं कंदो वरिता हिते। पाण जेॾी केॾीमहिल गाॾी बीहारे असांखे गार गंद थो करे। असां SP साहब खे, DIG साहब खे, RPO साहब खे ऐं IG सिंध खे मुतालबो था करूं त या त असांजी बदिली करे या असांखे डिसमिस करे या त हिन खे बदिली करे वञे त असांजी हिन मां जान छॾाई वञे। ऐं ॿी सूरत में अगरि असांजो इहो मुतालबो न मञियो हुयो त असां पंहिंजे पाण खे बाहियूं ॾींदासीं हिते सरेआम SP चौक जे अॻियां, SP बदीन चौक ते हिते असां पंहिंजे पाण खे बाहियूं ॾींदासीं। असांजो तदारक कयो वञे। तव्हां SSP बदीन खां कहिड़ो मुतालबो कंदा, हिन जे ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई कई वञे? असां चऊं असां SSP बदीन खे मुतालबो था करियूं त या त असांजे सभिनीनि खे बदिली कयो वञे या त हिन सां को कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में असां पंहिंजे पाण खे बाहि ॾेई छॾींदासीं। हींअर असां तंग थी विया आहियूं पंहिंजे पाण खां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।